फारूक सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण जीए सिंध जामे मुहब्बत पीए सिंध जे मशहूर शाइरी जे ख़ालिक ऐं सिंध में पोरियत इनकलाब लाइ पंहिंजी सॼी हयाती अर्पींदड़ बाबाए सिंध कामरेड हैदर भाई जतोई बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। बाबाए सिंध कामरेड हैदर भाई जतोई सिंध में पहिरियों माण्हू हुयो जंहिं सही माना में समाजवादी फ़िक्र जो फैलाउ कयो ऐं पोरियत राज क़ाइमु करण लाइ इनकलाबी तहरीक जो बुनियादु विधो। हुन सिंध जे हारियुनि मज़दूरनि ऐं शागिर्दनि खे ॾेही तोड़े परॾेही फोरनि सां मुहाॾो अटकाइण लाइ हिकु प्लेटफॉर्म ते गॾु कयो। कामरेड सिंध जे मज़लूम पोरियत अवाम जी जान मुदे ख़ारिज सियासत मां आजी कराए खे सही सियासी लाइन ते आंदो। हिन दौर में सिंध जे पोरियत अवाम कामरेड जे ॾसियल इनकलाबी नज़रे जे सरवाणी हेठि वॾा कारनामा सरअंजाम ॾेई रहियो हो। हू ॾेही ऐं परॾेही फोरनि ख़िलाफ़ वेड़ जी शुरूआति करे चुको हो। कामरेड जतोई न सिर्फ़ सिंध जी मुदे ख़ारिज सियासत में इनकलाबी तब्दीली आंदी, पर हिन माण्हूअ ई सिंधी अदब में पहिरियों भेरो रुजत परस्त अदबी रुझाननि खे शिकस्त ॾेई तरक़ी पसंद अदबी क़दुरनि जो बुनियादु विधो ऐं सिंधी अदब खे दुनिया जे समाजवादी फ़िक्र जी तर्जमानी कंदड़ अदब सां ॿिट करे बीहारियो। कामरेड हितां जे अदीबनि खे पहिरियों भेरो दुनिया जे इनकलाबी अदबी धारा खां वाक़ुफ़ु करे खेनि उन सां सलाड़े छॾियो। सिंध जो हेॾो वॾो इनकलाबी रहनुमा अॼु असांजे बेहसीअ जो शिकार बणिजी चुको आहे। असां खेसि नज़रअंदाज़ करे चुका आहियूं, विसारे चुका आहियूं। उन जो वॾो सबूत इहो आहे जो अॼु कामरेड जी वफ़ात खे कई साल गुज़री चुका आहिनि, पर असां अॼु ताईं न त कामरेड जी का सवाना उमिरि लिखी सघिया आहियूं, न वरी संदसि अमुल किताब लिखड़ियूं सियासी ऐं नज़रियाती मक़ाला ऐं मज़मून छपाइण जी का ज़रूरत महसूसु कई आहे। असांखे पंहिंजो ईंदड़ नसुल इन बेहसी सुस्ती ऐं काहिली ते कॾहिं बि बख़्श न कंदो। अॼु कामरेड जतोईअ खे सभु इदारा पार्टियूं ऐं तंज़ीमूं विसारे चुकियूं आहिनि। हितां जे क़ौमपरस्तनि उन करे कामरेड खे पंहिंजो न कयो आहे जो कामरेड क़ौमी मसइलो समाजवादी नुक़्ते नज़र सां हल करण पे घुरियो ऐं पाण सिंध वतन जे पोरियतनि खे धारियनि तोड़े पंहिंजनि फोरनि ॿिन्ही खां निजात वठराए ॾियण लाइ कोशान हुयो। जेका ॻाल्हि हितां जे मथे तबिके जे मुफ़ादनि जी रखवाली कंदड़ नेशनलिस्टनि खे पसंदि न हुई, उन करे हिननि कामरेड जो जीए सिंध जो नारो ऐं क़ौमी ख़ुदमुख़्तियारी जो प्रोग्राम त पंहिंजो कयो, पर हू कामरेड जे पोरियत राज क़ाइमु करण वारे प्रोग्राम खां पासीरा थी विया। कामरेड हैदर भाई जतोई खे पाकिस्तान जा नकुली तरक़ी पसंद उन करे विसारे चुका आहिनि जो कामरेड पाकिस्तान खे हिकु वफ़ाक़ी घण क़ौमी मुल्क मञी दे हितां जे मज़लूम क़ौमुनि जी क़ौमी ख़ुदमुख़्तियारी जो हामी हुयो। संदसि नज़रियो हो त हिते तेसि ताईं पोरियत राज क़ाइमु थी नथो सघे जेसि ताईं हिते क़ौमी जिबर जो ख़ात्मो नथो थिए ऐं क़ौमूं पंहिंजी हक़ीक़ी आज़ादी ऐं ख़ुदमुख़्तियारी नथियूं माणीनि। उन करे नकुली तरक़ी पसंदनि कामरेडनि जो पोरियत राज क़ाइमु करण वारो नज़रियो त पंहिंजो कयो, पर हितां जे मज़लूम क़ौमुनि लाइ कामरेड तरफ़ां पेश कयल प्रोग्राम खे पुठिते उछलाए छॾियो। ॿिन्ही धुरियुनि कामरेड खे ॿिनि अलॻि अलॻि हिसनि में विरहाए संदसि नज़रिये जे असुल रूह जी नफ़ी कई आहे। हिननि कामरेड जे हिकु मुकमिल सियासी माण्हूअ खे तरार सां ॿ टुकर करे अधवध करे छॾियो आहे। हाणे कामरेड जे सही पैरोकारनि ऐं हिमत वारनि कारकुननि ते फ़र्ज़ु आहे थो थिए त हू अवाम आॾो संदसि सही ऐं सचो रुख़ पेश कनि ऐं संदसि नज़रिये तहत कमु करे हितां जे मज़लूम अवाम खे दुखनि ऐं दर्दनि मां छुटकारो ॾियारीनि। सच त
कामरेड जतोई हितां जे मज़लूम क़ौमुनि ऐं मज़लूम तबक़नि जे आज़ादी ऐं ख़ुशहालीअ जी जेका वाट ॾसी आहे सा मार्क्सिज़म लेनिनिज़म जे ऐन उसूलनि मूजिबि आहे। कामरेड हितां जे हालतुनि ऐं ज़रूरतुनि खे नज़र में रखी जेको प्रोग्राम असांखे ॾेई वियो आहे सो सिंध जे माण्हुनि जे घुर्जनि मूजिबि आहे। उन करे असांखे घुर्जे त संदसि ॾसियल वाट ते हली पंहिंजो मुस्तक़बिल रोशन कयूं जीअं मुल्क में हक़ीक़ी अमुन क़ाइमु थिए ऐं ख़ुशहाली अचे। महिरबानी दोस्तो।